साफ़ी दोस्तों बिरिया रोड जा शहरवासियों अस्सलाम वालेकुम जी असन ये जदोजहद अज तो पानी जी मुल्क के वसीलन ते कब्जो गैर मुल्की इतने जे सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी करप्ट पॉलिटिशियंस जी गडियल कॉर्पोरेट फार्मिंग के नाले में नई कमांड एरिया मुख्तलिफ सूबन में पैदा करने की कोशिश की वही उन जे ला 48 लख एकड़ जमीन खणने जो नवा कैनाल नई कमांड एरिया उन कंपनियों के बारे में करने का फैसला किया गया न दिठो वो जे नतीजे में कि सिंध बर्बाद थी कि मुल्क जा मौजूदा कमांड एरिया कि तबाह थी अज जो तो सिलसिलो हींअर पंहिंजे पोयनि एक साल में या 9 महीनन में इहो रहियो आहे पर मजमूई तौर ते पंहिंजे वतन जे भलाई लाइ शुरू खां वठी असांजो इहो रहियो आहे त पाकिस्तान जी बदकिस्मती रही जो बेईमान नाइंसाफी कंदड़ जो ॾाढो सो गाबो उन जे बुनियाद ते कदे मार्शल कदे बंदूक के साए हेठ आयल सिविलियन हुकूमतूं नामनिहाद चूंडुनि के जरिए आयूं उन्होंने जै नमूने से मुल्क के हलायो साईं जीएम सैद हमेशा जो बांडिया ने मुल्क में हो जे करारदाद पेश कई सिंध असेंबली में पर उन इंसाफ के बजाय नाइंसाफी गासपन कब्जो कयो हमेशा उनके जेल नजरबंदन में रखी हक सच के आवाज के दबायो ओ सिलसिलो हलंदो रहो पर मुल्क जो किबलो दुरुस्त न कयो अज वरी सागे वक्त में अज इन वक्त में ये जो 3 साल अगे जुड़तू निजाम आंदो वो उन जो इलेक्शनूं जेके माज़ी वांगुर पहरी इलेक्शन में केर इंदो इंदड़ हुकूमत ठाहींदो तय थे इलेक्शनूं थियन उन जे लाइ माहौल साज़गार कजे जैसे करे इलेक्शन निजाम में शफाफ न होने के करे असो मुल्क सीधो न पियो थी सके ही जो SIFC के नाले में जेके नई हुकूमत रिथाऊं कयूं पानी नई हुकूमत जेके रिथाऊं कयूं यह बुनियादी तस्वर पाकिस्तान के वफाक फेडरेशन के तस्वर के खिलाफ आ पाकिस्तान कहीं फौज कोन फतेह कयो पाकिस्तान कहीं गोरिलन फतेह कोन कयो पाकिस्तान एक अरेंजमेंट ते आयो उनमें सूबन के मार्फत उन्होंने ज्वाइनिंग कई एक सियासी फैसलन मुताबिक उनमें कुछ पावर वफाक के दिना विया जो इकरार किया वो बाकी ये जेके मुख्तलिफ इलाका जेके मुख्तलिफ वक्तन में अंग्रेजन के कब्जे में एक आया उनका वोट वरतो वो सिंध उन जे जरिए शामिल थी पर नाइंसाफी के करे अज ये सूरत हाल जो सिलसिलो हलंदो अचे माज़ी में जेको थियो उन ते करे बे बेरे हान तो मुझो इते रस्तो खोले छॾे इंशाल्लाह पिया ईंदासूं पर इन वक्त ते जेको SIFC जो प्रोग्राम ठाहियो वियो त सब वसीला उन इदारे के मार्फत थियन सभिनी सूबन की मिल्कियत उॾे ई हली वञे वरी एक दफ़ा 1 यूनिट की शक्ल में फैसला थी विया असांजे समुंड कहिड़ी कंपनी हवाले थींदो असांजा मादनी वसीला ॿी कंपनी हवाले थींदा
असांजूं ज़मीनूं टी कंपनी जे हवाले थींदियूं। असांजो यानी कहिड़ो शोबो इंडस्ट्री कंहिंजे हवाले थींदी? यानी मुल्क जी बंदर बांट थी वई। हिते करोड़े माण्हू रहनि था, उहे फ़ैसिलो कोन कंदा। आइन खां मथां कदम खणी इन प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जंहिंखे इन जाली इलेक्शन जे ज़रिए आंदऊं ऐं जंहिं ही सौदा लिखी ॾिना ऐं 8 जुलाई 2024 ते ही नवनि कैनालनि जी स्कीमूं इन लिखी ॾिनियूं। छाजे करे? छो त इक़्तिदार खां अॻे इहो तय थियो त ही माल जेका तव्हांजी मिल्कियत आहे असांखे लिखी ॾींदे ऐं हुन उहा फर्मा बरदारी करे कई। इहो पैगाम खणी असीं सिंध जे कुंड कुड़िसम में आहियूं, कराची जे शहर जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां मिलिया आहियूं, आबादकारनि सां मिलिया आहियूं, वकीलनि सां मिलियासीं, शागिर्दनि सां मिलियासीं, शहर जे सिविल सोसाइटी सां मिलियासीं। मूंखे ख़बर न आहे केतिरियूं 100,000 गॾिजाणियूं कयूंसीं। रहीम यार खान, इस्लामाबाद, बावल नगर, बरतानिया, किथे न किथे इन 9 महीननि में वञण न थियो आहे। मूंखे ख़बर न आहे इन 9 महीननि में केतिरा ॾींहं ॻोठ रहिया हूंदासीं, पर मुसलसल इन मुस्तक़िल मिज़ाजी सां इहो सम्झ में आयो जॾहिं मुल्क जे ताक़तुनि ऐं हुकूमतुनि अवाम दुश्मन फ़ैसिलो करे ऐं किन कंपनियुनि जे हवाले सॼे मुल्क खे हवाले करे पियो छॾीनि ऐं उन जा मुस्तफ़ीज़ थियनि पई, उहे कंपनियूं थींदियूं ऐं करोड़े माण्हू दरबदर थींदा ऐं नई पाणीअ जी स्कीमुनि ते असांजी अक्सर त सिंध जी ज़राअत तबाह थी वेंदी। सिंध जो जेको पाणी आहे उन जा 3 हिसा कजनि त 2 हिसा इन नईं स्कीमुनि में मुख़्तलिफ़ सूबनि में हलिया वेंदा। त ही असांजो कैनाल सिस्टम छा ते हलंदो? ही असांजो कमनि छा ते पोखबो? ही सारियूं छा ते पोखबियूं? ही वण छा ते थींदा? इन जो को बि जवाब कोन्हे। ही समुंड खाईंदो अचे ठट्टो, सिजावल, कराची, बदीन, इन जो को जवाब कोन्हे। छा ही मुल्क जो हिस्सो न आहे छा? जेकॾहिं आहे त ऐतनामनि ते हलो। 1973 जे आइन जेको ख़ुदि नाइंसाफ़ी ते ॿधल आहे, पर उन में बि ॾिनल जेके हक़ आहिनि उन्हनि खे ओरांगे ऐं 5 माण्हू वञी ऐं सदर सां सही करे ऐं स्कीमूं हलाए था अचनि। हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, पर तव्हांखे पैसे जी बुख ऐं हवस ऐं सौदो उन्हनि अंधो करे छॾियो ऐं ही नाजाइज़ स्कीमूं ठाहे छॾियूं। इन्हनि खे ख़तम करण लाइ ॾिठोसीं त ताक़तूं हिकिड़े पासे आहिनि, हुकूमतूं हिकिड़े पासे आहिनि ऐं हुननि चवणु शुरू कयो असांजी पुठी मज़बूत आहे। मूंखे कंहिं सवेल चयो त हिकिड़े माण्हू खां दसण जहिड़ो कोन्हे, अरे भाड़ियुनि जा तोखे ख़बर ई कोन्हे त किथे पहुतल आहिनि, पर ही चवंदा पुठ मज़बूत आहे। अरे वतन जो सौदो करे पुठ मज़बूत थो करी। वतन जो सौदो करे पीपला पंहिंजी सम्झनि था त पुठ मज़बूत आहे। ही असां इहो 9 महीननि में इहो कयो, सिंध जे माण्हुनि ॾे वञूं ऐं हर हिक ॾे वञूं पिया, वियासूं ऐं सिंध में जेका नेटवर्किंग थी, हलाली माण्हुनि असां जेका आगाही ॾिनी उन्हनि मां बेदारी आई ऐं सिंध जे करोड़े माण्हुनि पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ॿुधंदे ऐं गैरत जो इज़हार कयो ऐं सॼी सिंध में पोयनि 3 महीननि खां न खुटंदड़ एहतजाज ऐं इज़हार थींदा रहिया, बावजूद इन जे हुकूमतुनि जे न चाहिण जे। पोइ बि हिननि सिधो न कयो, कूड़ हणंदा रहिया, धोखो ॾींदा रहिया। पोइ सिंध जे माण्हुनि ही जेको वकीलनि इनिशिएटिव वरितो, असां हुननि जी पुठ भराई कई ऐं हुननि इनिशिएटिव वरितो रोडनि बंदि करण जो, त ही साहब पोइ 2-3 महीननि खां निकिता आहिनि। असीं बि मुखालिफ़ आहियूं। बाबा तव्हां त चोर लिखी ॾियण वारा, तव्हांखे इन मसनद ते सदारत जे उहिदे ते ॾिनीसूं, तव्हां लिखी ॾिनो अप्रूवल। हाणे जेकॾहिं सिधा थिया आहियो या शर्म थो अचे या हाणे माण्हुनि जो घेरो थियो अथव त वरी ॿियो ऑर्डर कढी छॾियो, हाणे वरी कमेटियुनि जे हवाले करे छॾियो अथनि, यानी इहा तलवार लटकी पई हुजे। पर सिंध जे शऊर खे, सिंध जे माण्हुनि जे ॿधीअ खे, जेका कराचीअ खां वठी कश्मीर ताईं
मजहब, ॿोली, फिरकन सभिनी खे हिक पासे करे सब सियासी जमायतूं, गैर सियासी तंजीमूं, आबादगार तंजीमूं ऐं मजमूई तौर ते अवाम सब गॾिजी हिकिड़ो रेफरेंडम ॾेई छॾियो आहे त बाबा ए कैनाल न खपनि ऐं ए ज़मीनूं जेके तव्हां अलॉट कयूं आहिनि वापसि हुकूमत खे ॾियो ऐं कंपनियुनि खां वापसि वठो। इहो जॾहिं फ़ैसिलो करे छॾियो सिंध जे माण्हुनि त हाणे रियासत खे चवंदासूं, असीं हुकूमतुनि खे चवंदासूं त महिरबानी करे मुल्क जे मफ़ाद में, सिंध जे मफ़ाद में ऐं हिन फेडरेशन जे मफ़ाद में इहो फ़ैसिलो वापसि वठो। जेकॾहिं तव्हां नथा वठो त हिकिड़ी ज़हन में रखी छॾियो, हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि पुरम नमूने सां मौज़ूब नमूने सां पंहिंजी घुर कई आहे, पिनियो कोन्हे, हक़ घुरियो आहे ऐं चोरीअ खां चोर या ज़ोरी कंदड़नि खे उन्हनि खां इनकार कयो आहे, बावजूद हिनजे त हुन जा MPA, MNA, सेनेटर सब वतन फरोश थी बीठा, पीपलन सिंध जो सौदो बि कयो ऐं वरी नारा बणंदा हुआ त असीं कैनाल जा मुखालिफ़ आहियूं। इन्हनि मुनाफ़िक़नि खे सिंध जे माण्हुनि पुठी ॾेई भले उन्हनि खे वोट ॾिनो हुजे पर इन मामले खे रद्द करे छॾियो। ओ सदर जो जे बयानी खे रद्द करे छॾियो, हुकूमत जे बयानी खे सिंध हुकूमत खे रद्द करे छॾियो, असेंबलीअ में जाली रेज़ोल्यूशन खे रद्द करे छॾियो ऐं चयो त सिधो ऐं वाज़े ऐलान करियो। उन करे सिंध जे माण्हुनि जे आवाज़ ॿुधो ऐं तव्हांखे बि था चऊं त हीअ जिदोजहद हलंदड़ आहे। हिन वक़्तु असीं ॾिसूं था त पाणीअ ते कहिड़ी था ठगी कनि, जे ठगी कनि त अॻे खां वधीक ताक़तवर नमूने सां सदम सद जो इंशाअल्लाह ख़त्म कराईंदासीं। सिंध हुकूमत ज़मीनूं रद्द करे जेके ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में कयूं आहिनि, असांजी गुज़ारिश आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव नालो कहिड़ो सुठो आहे, पाकिस्तान सां उते बाबा कंपनियूं सायूं थियनि ऐं सिंध सुके, नॉन कमांड एरिया सुके। उन करे इहा सॼी स्कीम इहा कंहिं बि नमूने सां जेकॾहिं तव्हां किन गैर मुल्कनि खे विकिणी ॾिनी आहे के ओधर वठी पैसा वठी आयो त मोटाए ॾियो, कान्हे ज़रूरत असांखे, मुल्क जे मफ़ादम न आहे। उन करे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे प्रोजेक्ट खे जंहिंमें कैनाल निकिरनि था उन करे इनखे वापसि करे रद्द कयो वञे। असीं सभिनी खे बिया रोड जे दोस्तनि से असांजो दोस्त ॻाल्हाए विया आहिनि, सिंध यूनाइटेड पार्टी उहा पार्टी आहे जेका पाकिस्तान जे वफ़ाक़ के में रहंदे सभिनी सूबनि जी ख़ुद मुख्तारी चाहे थी ऐं वफ़ाक़ खे गॾे हलाइण चाहे थी, इंसाफ़ ऐं ईमानदारी जे राज ते। ऐं उहे माण्हू जेके पंहिंजे सिंध जा रहाकू आहिनि, के माण्हू पंजाब जा रहाकू आहिनि, के बलोचिस्तान जा रहाकू आहिनि, के खैबर पख्तूनख्वा जा हुजनि, जेको जिते रहे थो तारीख़ उहा रोज़ीअ जी शक्ल में या कंहिं ॿिए सबब जे शिकिल में लॾे आयो आहे, पंहिंजे वतन खे पंहिंजो करे थो, ओ कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो घर में, उहो असांजो भाउ आहे, असांजे बराबरि जो शहरी आहे, जेको मुंहिंजो हक़ आहे। ऐं ओ दारियूं दलाल ओ केतिरो हज़ार सालनि जो हिते रहंदड़ हुजे पर ओ दारियूं दलाल ऐं गद्दार लिखूं था, उन करे उन्हनि सां असांजी जंग आहे। उन करे अचो असांजे पार्टीअ में साथ ॾियो, शमूलियत करियो, असांजी जिदोजहद में थियो। असांजे उहो सिंध यूनाइटेड पार्टी में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़, उर्दू, पंजाबी, ॿिया सभु, मारवाड़ी, कहिड़ी ॿोली चवां त नथा ॻाल्हाइनि, सराइकी, बलोची सभु ॻाल्हाईंदड़ आहिनि, पर उहे सभु पंहिंजे वतन जे मफ़ादनि खे पहिरीं था रखनि। इंसाफ़ ऐं बराबरीअ सां मुल्क खे हलाइण जा ख़्वाह आहियूं। हिते साईं GM साहब जो नज़रियो जदीद क़ौम परस्ती जो नज़रियो आहे। जदीद छा आहे? कंहिं सबब जे करे जेके जिते लॾे विया आहिनि उते जे कानून उते जे वतन खे पंहिंजो था कनि ऐं उन जे मफ़ादनि खे ॿियनि मफ़ादनि खां अज़ीज़ था रखनि, ओ असांजो बराबरि जो भाउ आहे। उन करे का बि ग़लति तशरीह अचे, ॿी अचे, सिंध यूनाइटेड पार्टी जी तशरीह आहे
उन करे असीं सभिनी खे चवंदासूं ॿियो नवां जेके शामिल थिया आहिनि नौजवान आहिनि यकीनन तौर ते माज़ीअ जो जेको सिंध हलियो आहे माज़ीअ जो जेको पाकिस्तान हलियो आहे उन में सिंध चंद माण्हुनि इलेक्ट्रिकल्स जे नाले में हिते रुगो एक्सप्लॉइटेशन थी आहे रुगो फर्द शख्सी मफ़ाद जी ॻाल्हि कनि था तव्हांजा MP MLA चूंडिजी था अचनि तूं मूंसां वफ़ादार थी ऐं तोसां वफ़ादार थी न सिंध यूनाइटेड पार्टी जो आहे तूं वतन सां वफ़ादार थी तूं मुल्क सां वफ़ादार थी तूं ज़ाती मफ़ादनि जे बजाए तूं इज्तिमाई मफ़ादनि जो पंहिंजे सिंध जो संभालींदड़ थी ओ असांजो साईं आई जेको ज़ाती मफ़ादनि जे रस्ते से ओ असां मां न आहे उन ते सिंध यूनाइटेड पार्टी या जेके वर्कर बीठा आहियो सिंध जे मसइलनि ते एहतिजाज कंदासीं आवाज़ उथारींदासीं तबलीग कंदासीं माण्हुनि खे शमूलियत कराईंदासीं बलदियाती इलेक्शन्स में वठंदासीं जनरल इलेक्शन्स में वठंदासीं पर इंसाफ़ ऐं ईमानदारी सां हलण न कंहिंसां नफ़रत न मोहबत ऐं पंहिंजे वतन जे मामलनि ते का सौदेबाज़ी न कंदासीं असांखे बिरिया रोड जो टाउन बि खपे असांखे बिरिया बि खपे असांखे कंडियारो बि खपे असांखे नवाबशाह बि खपे ऐं सॼी सिंध ई खपे उन करे तव्हां कंहिंजे पैसे पंहिंजे शख्सी ताक़त ॾाढो आहे ॿियो आहे ए सभु इन ते हुन चयो असांजो हिकिड़ो शाइर आहे उन में दादियूं में किताब पियो अथसि हाफ़िज़ निज़ामानी इन्हनि जे पैसनि खे ॾिसी तव्हां न मायूब थियो इलेक्शन पैसे जी रांदि आहे हा पाकिस्तान जी इलेक्शन ठगीअ जो ठाव आहे उनखे दुरुस्त करणु पंहिंजो कमु आहे इलेक्शनी निज़ाम खे दुरुस्त करणु नाइंसाफ़ीअ जे आइन खे दुरुस्त करणु ऐं जेके मिलियल हक़ आहिनि उन्हनि खे इंसाफ़ ऐं ईमानदारी ताईं आवाम ताईं पहुचाइण इहो सिंध यूनाइटेड पार्टी जो पैगाम आहे उन ते शाइर चयो इन्हनि जेके ही पीपलनि जे लाइ ख़ुसूसन ए धारनि जा दलाल आहिनि ए ॼणत पीढ़ीअ जो माल आहिनि ए विकबा सारो साल आहिनि सॼो साल विकिरियल आहे पाण ही पार्टियूं मथे सौदा करे थियूं अचनि वतन जो इक़्तिदार जे एवज़ हेठि वरी हुननि जा मेंबर वरी उन्हनि जा फर्मा बरदार थियनि था उहे माण्हुनि खे फासाए रखनि था ब्यूरोक्रेसी में माण्हुनि जा जेके हक़ आहिनि पीअण जो पाणी तालीम सिहत जेके बि असांजा बुनियादी हक़ आहिनि रोड उहे उन्हनि खे थोरो करे ॾींदा आहिनि उहो उन्हनि जो हक़ आहे असांजा हक़ रोकाए ऐं हुननि जे मार्फत थियनि था सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजो प्रोग्राम इहो थी रखे त पंहिंजे इख़्तियार में माण्हुनि खे सिधा हक़ इंसाफ़ ऐं ईमानदारी सां ॾियारींदी ऐं इहो ब्यूरोक्रेसी जो निज़ाम ऐं करप्शन जे निज़ाम खे ख़तम कंदी ऐं पोइ अॻिते हलंदी उन करे तव्हां दोस्तनि खे चओ अचो असांजे हिन पाणी जी जिदोजहद ज़मीनुनि जी जिदोजहद ऐं सिंध जे मालिकी जिदोजहद ऐं पाकिस्तान जे अंदरि आइन जी हुकुमरानी ऐं जेको आइन खां वधंदड़ जेको इदारो केर बि हुजे कहिड़े बि डिपार्टमेंट हुजे उहो पंहिंजे हदुनि में रहे शफ़ाफ़ इलेक्शनी निज़ाम अचे तॾहिं मुल्क सही डगर ते हली सघंदो जेकॾहिं मथां खां ठीकु न कंदो मथां खां करप्शन निज़ाम ठीकु न थींदो मथां खां आइन जी लताड़ करे कदम खणंदो ऐं हिकिड़ा पंहिंजा दलाल सियासतदाननि खे सदारत जी कुर्सीअ ते वेही ऐं मिल्कियतूं लिखाए वेंदो गैर आइनी अमल आहे ऐं अॼु बि जॾहिं तव्हां CCM करियो था त वरी गैर आइनी तरीक़े सां कमेटियूं ठाहियो था उन करे आइन ते हलो मुल्क जे अंदरि ही आइन आहे जंहिंजे करे ही सभु सूबा ऐं ॻंढियल आहिनि आइन खां इनाराफ़ी कंदो त ही चेन मुल्क जी टुटी पवंदी हिकिड़ी नदी आहे जंहिंजूं नंढियूं नंढियूं शाखूं आहिनि चनाब झेलम इंडस काबुल ऐं गॾिजी पुछड़े ते हेसि अचनि दुनिया जा खोड़ मुल्क आहिनि 7 8 मुल्कनि मां नदी लंघे थी पुछड़ी करे थी जेकॾहिं असांखे ॻंढींदड़ हीअ नदी इनखे जे घुटो ॾेई मथे बंदि ॾेई बंदि था करियो असीं जेकॾहिं इन मां इंसाफ़ सां
पानी भी विराए नथा पी सघूं त पोइ मुल्क कीअं हलंदो? माण्हुनि जी नफ़रत केॾांहुं वेंदी? उन करे होश वठो मुल्क जी रियासत, ही हुकुमरान जमायत, ॿिया अखियुनि पूरा सियासतदान जेके सिंध मां विया आहिनि नुमाइंदी करण कराचीअ में, इस्लामाबाद में, पर इन लाइ कोन विया आहिनि। इन लाइ विया आहिनि त तहफ़ुज़ खपे, सभिनी माण्हुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ खपे, न कि हुन जो सौदो खपे। उन करे अचो त गॾिजी पहिरीं सभिनी खे मुबारकबाद ॾियूं त सिंध जे माण्हुनि ॿधी करे ऐं ही फतेह कई आहे। ही जेका कैनालनि जूं स्कीमूं पोइ कयूं आहिनि उन्हनि खे मुबारकबाद हुजे, पहिरीं मुबारकबाद। अॼु ई जिदोजहद जेकॾहिं सिंध जे को मेरी हथ खजे उन लाइ सॾ में सॾ जो इंशाअल्लाह अॻिते हलंदासूं। अॻिते मरलेवार तहरीक हलंदी त सॾ बि ॾींदासूं। इहो सिलसिलो हलंदड़ आहे। अञा मुंहिंजो इहे 10-12 ॾींहं प्रोग्राम आहे। 18 तारीख़ ते कराचीअ में सिंधु दरिया बचायो तहरीक मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी असां वटि GDA ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस उन में सभु जमायतूं आहिनि। उहे 5 ई जमायतूं, उन खां सवाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़, जमात इस्लामी, AJP, GS मास, उन खां सवाइ वकील, डॉक्टर, असांजा शहरी सोसाइटी, आबादगार तंज़ीमूं ऐं सभु उहे हलाली पुट जेके कंहिं सां बि वास्तो रखनि था, पर हींअर हू सिंध जा हलाली पुट थी पिया आहिनि। उन्हनि हलालनि सभिनी खे सॾ आहे त जिते सिंध जो सॾ थिए पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ उहो ॾींहुं सिरायो, उहे 5 रुपया ख़र्च करियो ऐं सॾ ते पहुचो। 18 ते कराचीअ में जलसो आहे, उन में वरी हिकु दफ़ा 2 वरले खां पोइ ॿुधाईंदासूं सभिनी खे त बाबा सिंध जो माण्हू सिंध जो सौदो क़बूल नथो करे। 18 खां पोइ बि इंशाअल्लाह सिंध में ही जागरता मुहिम जारी रहंदी ऐं जेसीं कैनाल जूं स्कीमूं हींअर पोइ थियूं आहिनि रद्द नथियूं थियनि ऐं ही जेके ज़मीनूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकुमराननि ही कंपनियुनि खे ॾेई छॾियूं आहिनि, रद्द नथियूं थियनि। इंशाअल्लाह पंहिंजी जदोजहद जारी रहंदी। अस्सलाम वालेकुम। जी